أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال رسول الله صلى الله عليه وسلم من يرد الله به خيرا يفقهه في الدين أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد عبدك ورسولك وصل على المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات وبارك على سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. अल्लाह तबारक व तआला जा वॾा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह पाक तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं हिन बाबरकत महफ़िल में वेहण जी ॿुधण जी तौफ़ीक़ बि सआदत नसीब फरमाई. अल्लाह ताला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल्लाह पाक जंहिं बहाने सां भलाईअ जो इरादो करणु चाहींदो आहे उन बहाने खे दीन जी सही सम्झ नसीब फरमाईंदो आहे. यानी कि दुनिया जे ज़िंदगीअ में जंहिं बि माण्हूअ खे दीन जी सही सम्झ नसीब थी वई उहो यकीन करे त अल्लाह तबारक व तआला मूंसां भलाई करण जो इरादो रखे थो. जॾहिं इन शइ जो यकीन थी वञेसि तॾहिं पंहिंजे इन दीनी सम्झ खे, दीनी सोच ऐं फ़िक्र खे, दीन जे अहकामनि खे चङी तरह संभाले रखे, पंहिंजो पाण खे मज़बूत रखे, पंहिंजे निमाज़ुनि सां गॾु सुन्नतुनि ऐं नवाफ़िल खे, क़ुरान पाक जे तिलावत खे, इस्तिग़फ़ार तस्बीहात खे संभाले रखे. हर निमाज़ पंहिंजे वक़्त ते पाबंदीअ सां रोज़ानो रोज़ क़ुरान पाक जी तिलावत, रोज़ानो रोज़ इस्तिग़फ़ार जी तस्बीह, 3 कलमे जी तस्बीह, दुरूद शरीफ़ जी तस्बीह पाबंदीअ सां पंहिंजो संभाले पढ़े. अव्वाबीन पढ़े तो पाबंदी करे, इशराक पढ़े तो पाबंदी करे, तहज्जुद पढ़े तो पाबंदी करे. पोइ ईअं न सम्झे त मां बहितर आहियां ॿियनि खां, ॿिया मूंखां बि चटनि, मां कुझु न कुझु सही त आहियां. इहा सोच न हुजे. जंहिंखे इहा सोच थी वई शैतान उनखे इन पासे खणी वेंदो त मां ई भलो बाक़ी सभु ख़राबु. बल्कि उहो बानो वेतर वधीक इस्तिग़फ़ार कंदो अचे त किथे शैतान मूंखे तिरकाए न विझे, किथे शैतान मूंखे पंहिंजे अमलनि में तकबर ऐं गुरूर में न विझे, किथे मूंखां इहे अमल खुटल ऐं अणपूरा ऐं टुटल अहिड़ी ग़लतीअ सां न थींदा वञनि जंहिंजे करे अमल ई मुंहिंजा नाकारा थी वञनि. वधीक समझदारीअ सां पंहिंजे अमलनि खे संभाले, पंहिंजी दीनी ज़िंदगी संभालणु इहा वॾे में वॾी इंसान जी अल्लाह ताला जे ज़ात सां सचाई आहे. सच ई आहे. असां चवंदा आहियूं त असांजे ज़िंदगीअ में 100% दीन अची वञे. असां चाहींदा आहियूं ऐं क़ुरान पाक जो ऐं हदीस पाक जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो तक़ाज़ो बि इहो आहे त हर माण्हू दीनदार हुजे, इंसान जे ज़िंदगीअ में 100% दीन अची वञे. पर असां इहे लफ़्ज़ चवंदा आहियूं, इन्हनि खे सम्झो न आहे. इन्हनि लफ़्ज़नि जे चवण खां पोइ इन्हनि खे सम्झण जी ज़रूरत आहे. दीनदार हुजणु हिकु अलॻि ॻाल्हि आहे. दीन खे दिलि व जान सां अहमियत ॾियणु इहा हिकिड़ी अलॻि सिफ़त आहे. नमाज़ रोज़े पढ़ण वारो माण्हू मथो ढकियल ॾाढ़ी रखी करे दुनिया जे अंदरि दीनदार सॾाईंदो, दीनदार सॾिजी वेंदो. उनखे दीनदार सॾींदा. 5 वक़्त निमाज़ जो पाबंद आहे, चहिरे ते ॾाढ़ी आहे, मथड़ो ढकियल आहे, हर को चवंदो आहे न एक माण्हू आहे, दीनदार आहे, निमाज़ी माण्हू आहे. बसि एतिरियूं रुगो शयूं हुजनि. पर उनजे दिलि जे अंदरि दीन खे अहमियत केतिरी आहे, इहो बंदो दिलि जे अंदरि दीन खे अज़मत केतिरी थो ॾे, दीन खे केतिरो पंहिंजे मामलात में अवलियत तरजीह थो ॾे, इहा हिकिड़ी अलॻि सिफ़त आहे. इहा अल्लाह ताला शायदि तव्हां असांखे नसीब करे. वॾियूं कमज़ोरियूं ऐं कोताहियूं आहिनि असांजे अंदरि, जिन कोताहियुनि ते नज़र रखी करे पंहिंजे इस्लाह जी ज़रूरत आहे. इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा. अल्लाह ताला क़ुरान पाक जे अंदरि बि फरमायो आहे त अल्लाह ताला उन्हनि बहाननि खे माफ़ कंदो आहे
ज़िंदगीअ जा कहिड़े बि क़िस्म जा ॾोह गुनाह छो न हुजनि, माफ़ कंदो आहे उन्हनि माण्हुनि खे जेके तौबा ताइब थींदा आहिनि, ईमान आणींदा आहिनि, अमल सालियो कंदा आहिनि, पंहिंजे अमलनि जी इस्लाह कंदा आहिनि। पंहिंजे अमलनि जी इस्लाह जी ज़रूरत आहे। जेके बि अमल कयूं था वरी वरी उन्हनि ते नज़र सानी रखी करे उन्हनि जी इस्लाह कबी त इहो मुंहिंजो अमल पुराणे वक़्त खां वठी मां कंदो थो अचां, सही बि आहे या रुॻो मां हिरी वियो आहियां हिन अंदाज़ में सम्झां थो त इहो ई सही आहे, या हिन में बि अंदरि को फॉल्ट आहे, हिन में बि का ख़राबी आहे। इस्लाह जी ज़रूरत आहे हर शइ खे। पोइ इन जे लाइ बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि त कंहिं न कंहिं बुज़ुर्ग सां वाबस्ता हुजो, कंहिं न कंहिं आलिम सां जंहिंसां तव्हांजी दिली इत्मीनान हुजे, तव्हांखे दिलि मुतमइन हुजे जंहिंसां, उन सां वाबस्ता हुजो। उन जे आॾो पंहिंजूं इहे अमली सूरतूं पेश कयो। साईं मुंहिंजी निमाज़ हीअं हूंदी आहे, सही आहे या हिन में का ख़राबी आहे? साईं मुंहिंजो रोज़ो हीअं आहे, साईं मां ज़कात हीअं कढंदो आहियां, साईं मां सदको ख़ैरात हीअं थो कयां, साईं मां ॾेती लेतीअ में वापार व्याज में इन्हनि समूरनि में हिकिड़ी ज़हनियत हीअं थो रखां, साईं मुंहिंजो सही आहे या ग़लति आहे? पंहिंजी इस्लाह जे लाइ उन्हनि वटां पंहिंजूं अमली कैफ़ियतूं उन्हनि जे आॾो ज़ाहिर करे उन्हनि खे दुरुस्त करण जे इस्लाह जे नियत सां उन वटां सिखंदा रहो। त हाणे कुझु मां वटि मिसाल पेश कयां जंहिंमां असांखे सम्झ में अचे त असां नेक निमाज़ी माण्हू बि पंहिंजे ज़िंदगीअ में दीन खे अहमियत ॾींदा आहियूं या दुनियादारीअ खे दुनिया खे अहमियत ॾींदा आहियूं। मिसाल ॾियां हिकिड़े माण्हूअ खे 3 4 5 कम थी पिया, सुबुह जो निकितो सवेर ई घरां, 3 4 5 कम अथसि, बाबा ऑफिस बि वञिणो आहे, शहर मां घर जी भाॼी भुती बि वठी ॾियणी आहे, डॉक्टर खे बि ॾेखारिणो आहे, हिकिड़े दोस्त जे दावत ते बि वञिणो आहे, ज़ोहर जी नमाज़ बि पढ़णी आहे। इहे सभु कम ज़ोहर ताईं थींदा, इहे सभु कम ज़ोहर ताईं थींदा। ज़ोहर खां अॻिते हलिया त असर ताईं थींदा। जे अञा इहे कम परे परे करणा आहिनि त पोइ सॼो ॾींहुं बि लॻी सघे थो। हाणे ॾींहं में माना 5 कम आहिनि। हिकिड़े दोस्त जे दावत ते बि वञिबो, घर जो सीधो सामान भाॼी भुती बि शहर मां वठी अचिबो, ऐं डॉक्टर खे बि ॾेखारिबो। 5 वक़्त निमाज़ूं बि आहिनि जेके पाबंदीअ सां पढ़णियूं आहिनि। 4 5 कम आहिनि इहे। हाणे असां जॾहिं घर खां निकितासीं इहे 5 ई कम ज़हन में रखी करे त इन्हनि 5 कमनि में असांखे सोढ़ थी पई। ॾींहुं पूरो थो थिए, खुटे थो, पर कम असांजा नथा खुटनि, कम नथा खुटनि। डॉक्टर ॾे वियासीं, अधु ॾींहुं लॻी वियो। दोस्त जे दावत में वियासीं, बक़ाया अधु ॾींहुं वञे थो। भाॼी भुती घर जी वठणी ई रहिजी वई, निमाज़ूं हुयूं उहे बि रहिजनि थियूं। हाणे छा कबो? सोढ़ थी पई आहे, कम घणा आहिनि, को बि हिकिड़ो कमु रहंदो। कंहिं हिक कम खे छॾियूं था, कहिड़े कम खे छॾींदो? दीनदार माण्हूअ जो कमु आहे त निमाज़ूं पंहिंजूं पाबंदीअ सां पढ़े, ॿिए कंहिं हिकिड़े कम खे छॾे। पर असां छा कंदा आहियूं? निमाज़ पोइ पढ़ंदासीं, हाली हल दावत में, हाली हलूं था डॉक्टर ॾे, डॉक्टर उथी वेंदो, निमाज़ पोइ पढ़ंदासीं। असां निमाज़ खे हल्को सम्झंदा आहियूं, ॿिए कम खे अहमियत ॾींदा आहियूं। जॾहिं कमनि जी सोढ़ थींदी आहे, निमाज़ूं रहिजी वेंदियूं आहिनि, कम असांजा पूरा थियण जे क़रीब हूंदा आहिनि। असां उन्हनि जे तरफ़ झुकंदा आहियूं, दौड़ंदा आहियूं, निमाज़ूं असांजूं रहिजंदियूं आहिनि। माना असां पंहिंजे कमनि मां निमाज़ जो कमु जेको असांजे मथां शरई हुकुम सां लागू थियल हुयो, उनखे हल्को सम्झी छॾे ॾींदा आहियूं, ॿियनि कमनि खे न छॾींदा आहियूं। अहमियत इहा हुजणु घुरिजे असां वटि त भई निमाज़ कोन छॾिबी, पंहिंजे वक़्त ते पढ़बी, मस्जिद में हली पढ़बी, छा बि थी पए। पोइ कंहिं डॉक्टर ॾे रहिजी वियासीं न, शाम देरि सां ॾेखारींदासीं, सुभाणे ॾेखारिबो। पर माण्हू डॉक्टर ॾे वञणु लाज़मी सम्झंदो, निमाज़ खे ग़ैर मामूली सम्झंदो, मामूली सम्झी छॾे ॾींदो। असांजी इहा कैफ़ियत आहे। ॿियो मिसाल ॾियां, मूंखे जेकॾहिं ज़कात अदा करणी आहे, अल्लाह ताला जो हुकुम आहे, फरीज़ो आहे, ऐं मां साहिब निसाब आहियां, 5 रुपया मुंहिंजे हथ में आहिनि। अॼु इन्हनि 5 रुपयनि मां खोड़ सारा मूंखे कम करणा आहिनि। ज़मीन जो कमु आहे, जॻह जो कमु आहे, दुकान जो कमु आहे, ग्राहकनि जो वापारियुनि जो कमु आहे, ऐं ज़कात बि मूंखे ॾियणी आहे। सभु पैसे सां कमु थींदा। त हाणे जॾहिं असांखे इहे सभिनी कमनि में पैसो असांजो खुटे थो, सभिनी में पूरो नथो पए, खुटे थो, कस लॻंदी कंहिं हिकिड़े खे या कंहिं वापारीअ खे न ॾिबो, उहो रहिजी वेंदो।
या कंहिं जॻह वारे मज़दूर हिननि खे राज़नि खे न ॾिबा उहो रहे थो, या ज़मीन वारो कमु रहंदो, या वापारी रहंदा, या ज़कात रहंदी। कहिड़ो कमु रहंदो? असां छा कंदा आहियूं? ज़कात अलाह ताला जो हुकुम आहे न, मामूली सम्झी उनखे छॾींदा आहियूं, ॿिया कम करे छॾींदा आहियूं, ज़कात पोइ ॾींदासीं। ठीकु आहे, कंहिं हद ताईं शरीयत चयो त इहो अलाह ताला जो हक़ आहे न, अलाह ताला पंहिंजे हक़नि जे वसूलीअ में नरमी रखे थो। बाननि जा हक़ अवल अदा कयो, पाबंदीअ सां कयो, छो त बाननि जा हक़ रब माफ़ न कंदो, पंहिंजा हक़ माफ़ करे छॾींदो। पर यादि रखो, ज़कात हिकु अहिड़ो हक़ आहे जेको अलाह ताला जे तरफ़ खां सिर्फ़ु हुकुम आहे, बाक़ी इहा ज़कात ॾिबी बाननि खे आहे, वरी बि इहो पैसो बाननि जो हक़ आहे। असां ज़कात खे छॾींदासीं, ॿिया कम कंदासीं, ज़कात पोइ ॾींदासीं। अहिड़ीअ ई तरह सां खणी मां हिकिड़ो मिसाल ॾियां। जीअं अॼु हिकिड़े दोस्त मूंखां फ़ोन ते पुछो, साईं मूंखे उस्ताद मदरसे जे पघार में बि पैसा ॾियणा आहिनि, कर्ज़ जी ॾेती लेती बि आहे मुंहिंजल, पैसा काफ़ी खपनि था, सो मां चयुमि भला हिन महीने उस्ताद खे नथा ॾियूं ऐं ॿियनि खे भला कमु सिधो था कयूं, भला ईअं कयां, जान छॾायां? मां चयोमांसि भाई इहा कस जेका उस्ताद खे छो लॻे, दीनी माण्हू आहे न, कोन चई सघंदो, मेणू मयार बि कोन ॾींदो, विढ़ंदो बि कोन, ग़रीब आहे छॾे बि कोन वेंदो, पोइ कस इहा उनखे छो लॻे? असांजी दीनी अज़मत असांजे दिलि में घटि आहे न, हिन जे करे उनखे कस था हणूं, इनखे छॾ। ॾेती लेतीअ में दीनदार माण्हू कस छो थो थिए? दुनिया जूं ॿियूं शयूं असां वटां कसियूं छो कोन थियूं थियनि? इहा हिकिड़ी वॾी सोच ऐं फ़िक्र जी असां वटि कमी आहे। असां दुनिया जे शयुनि खे तरजीह जे नज़र सां ॾिसंदा आहियूं, दीन खे असां ज़बान सां चवंदा आहियूं त दीन वॾी अहमियत वारी शइ आहे, पर अमली तौर ते दीन असां वटि अहमियत नथो रखे। असांजूं वॾियूं कमज़ोरियूं आहिनि इहे। असांखे खोड़ सारा कम हूंदा, क़ुर पाक जी तिलावत बि करणी आहे, पर सच पच ॿियनि कमनि खे सवेर वञी करे हथ विझंदासीं, ॿियनि कमनि खे पूरे करण जी कोशिशि कंदासीं, तिलावत नाले कान असां खां न थींदी। कूड़ हणंदा वठंदासीं, पर इस्तिग़फ़ार सवाल ई पैदा न ईंदो, इस्तिग़फ़ार असां खां थिए, ॿिया सभु कम थींदा। फालतू वेही दोस्तनि सां कचहरियूं करे कूड़ बदूड़ हाणे वक़्तु विञाए वञिबो, दुरूद शरीफ़ न पढ़ो। चवंदा आहियूं त असां वटि दीन जी अज़मत अची वञे, दीन असां में 100% अची वञे, पर दीन जे अहकामनि जी असां वटि अहमियत घटि आहे, अमली तौर ते असां कमज़ोर आहियूं। हाणे इहे सभु शयूं जेके मिसाल ॾिनासीं, इन्हनि मां सबक़ मिले थो इहो त दुनिया जे अंदरि असांजे ज़िंदगीअ में कम ॿिनि हिसनि जा आहिनि, हिकिड़ो दुनियावी मामलात में कमु आहे, ॿियो दीनी मामलात जो कमु आहे। दीनी मामलात जा कम जेके आहिनि, मस्जिदुनि मदरसनि खे आलिमनि सालिहनि तालिबनि ग़रीबनि यतीमनि मिसकीननि मोहताजनि खे संभालण जो जेतिरे क़दुरु अलाह ताला असां खां कमु वठे थो। ऐं हिन सां गॾोगॾु दुनिया जा ॿिया बि माण्हू खोड़ सारा कम आहिनि असां वटि। असां अवलियत तरजीह ऐं अहमियत कंहिंखे ॾींदासीं? दुनिया जे मामलात खे या दीनी मामलात, दीनी कमनि कारनि खे? जेकॾहिं असां वटि तरजीह दीन खे आहे त पोइ सच पच अल्लाह तबारक व ताला जे उन हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक़ त मन युरिदिल्लाहु बिही खैरन युफ़क़िहु फ़िद्दीन, अल्लाह ताला जंहिंसां भलाईअ जो इरादो कंदो आहे उनखे दीन जी सम्झ नसीब कंदो आहे। जंहिं माण्हूअ जे सोच ऐं फ़िक्र में दीनी मामलात अव्वल नंबर ते आहिनि, उहो बंदो कामयाबु आहे। यकीन करे छॾे मुंहिंजे रब मूंसां भलाईअ जो इरादो कयो आहे, तॾहिं अलाह से मूंखां इहे कम वठे थो, पोइ पंहिंजे इन्हनि कमनि खे संभाले, इनखे छॾे न। दुनिया जा कम ईअं कोन्हे त उन्हनि खे छॾे ॾिबो, उहे बि कबा, पर उहा हक़ कहिड़े बि क़िस्म जा हुजनि अदा कबा, पर दीनी जेको कमु आहे उहो पहिरें नंबर ते हुजे। ॿियनि लफ़्ज़नि में मां हीअं चवंदो आहियां, अल्लाह ताला कमी पेशी माफ़ फरमाए, अल्लाह ताला इंसान खे माउ जे पेट मां आज़ाद पैदा कयो आहे। हर माण्हू कुल्लु मौलूदिन यूलदु अला फितरतिही अल इस्लाम, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हर बार फितरत इस्लाम जी ते आज़ाद थी करे पैदा थींदो आहे। आज़ाद इस्लाम जे फितरत ते आज़ाद थी करे पैदा थींदो आहे। फ़अबवाहु औ युहव्विदानिही औ युनस्सिरानिही, पोइ पीउ माउ जे हथ में आहिनि उहे ॿार, पीउ माउ उन्हनि खे माहौल तरबियत करे यहूदी बनाइनि, नसरानो बनाइनि, मुस्लमान बनाइनि, तरबियत जो सॼो असरु हूंदो आहे। त हाणे अल्लाह तबारक व ताला इंसान खे आज़ाद पैदा कयो आहे, बिल्कुलु आज़ाद। ॿ शयूं इंसान खे अल्लाह तबारक व ताला, जॾहिं इंसान होश हवास में अचे थो
अकुल अचे थो, इंसान खे थोरो शऊर अचे थो, दीन दुनिया तालीम इल्म सिखी समझदारी हासिल करे थो, अल्लाह ताला हुन इंसान खे ॿ शयूं हथ में पकड़ाए थो, हिकिड़ो दीन, ॿियो दुनिया। इंसान खे आज़ाद थो छॾे अल्लाह ताला, माना तुंहिंजी मर्ज़ी आहे। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि मां पहिरें नंबर ते कंहिंखे थो रखी, तोखे अख़्तियार आहे, वन पहिरियों नंबर ॾेई आहे। इन्हनि ॿिन्हिनि मां हिकु शइ खे पहिरियों नंबर ॾेई आहे, ॾिसां तूं कहिड़ी शइ खे पहिरियों नंबर थो ॾी, दीन खे पहिरियों नंबर थो ॾी या दुनिया खे पहिरियों नंबर ते थो रखी। जेकॾहिं इंसान पंहिंजे इन्हनि ॿिन्हिनि शयुनि में आज़ादीअ सां चूंड करे दुनिया खे पहिरें नंबर ते थो रखे, दीन खे ॿिए नंबर ते थो रखे, त यादि रखो दुनिया अहिड़ी मनहूस शइ आहे, अहिड़ी मनहूस शइ आहे, इन दुनिया कंहिंसां बि वफ़ा न कई आहे। दुनिया जे कमनि, दुनिया जे दौलत, दुनिया जे उहिदनि, दुनिया जे रुतबनि, दुनिया जे हिननि ठठ ठांग कपिड़नि लटनि लिबासनि, दुनिया जी हैसियत ऐं दुनिया जे जवानीअ ताक़त ऐं मस्तीअ, इहे दुनिया जूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके कंहिंसां बि वफ़ा नथियूं कनि। कल्ह जेके जवान हुआ अॼु झूर पोड़ा नज़र आया, कल्ह जेके मालदार हुआ उहे मिसकीन नज़र आया, कल्ह जेके हुक्मरान हुआ उहे टके जे माण्हुनि सां वेहंदे गपशप कंदे फुटपाथ ते फूल बागनि में कुर्सियुनि ते वेठे हवाला कटींदे नज़र आया, टके जी हैसियत हुननि जी। कल्ह जेके वॾा कानूनदान सॾिबा हुआ अॼु उन्हनि जी काई हैसियत नज़र कान आई। कल्ह जेके मुल्क जा सरबराह हुआ अॼु आम माण्हुनि वांगुरु घिटियुनि में रस्तनि ते ईअं घुमंदा वतनि पिया ॿाहिरनि मुल्कनि में। सम्झ में आयो त हीअ दुनिया अहिड़ी शइ आहे जेका कंहिंसां बि वफ़ा नथी करे, बेवफ़ा शइ आहे। पोइ इन बेवफ़ा शइ खे जंहिं माण्हूअ पहिरें नंबर ते रखियो त इन बेवफ़ा दुनिया जे नवूसत जे करे दीन बि हथ न ईंदुसि, दुनिया त हूअं ई बेवफ़ा हथ मां निकिरी वेंदुसि। पोइ हीअं थी पवंदो न इधर के रहे न उधर के रहे, न ख़ुदा ई मिला न विसाल सनम, न माण्हू हेॾां जो थींदो न होॾां जो थींदो। जंहिं दुनिया खे पहिरें नंबर ते रखियो हुनजी हड़ वई। पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ समझदारीअ खां कमु वठंदे, होश हवास खां कमु वठंदे, पंहिंजे दुनिया आख़िरत खे मद्दे नज़र रखंदे दीन खे तरजीह ॾिनई, दीन खे पहिरें नंबर ते रखियईं, दीन पहिरें नंबर ते रखियईं। हर मामलात में बाबा पहिरियां दीन, पहिरियां दीनी ॻाल्हि, पहिरियां दीनी माहौल, पहिरियां दीनदार माण्हू, निमाज़ रोज़ो हज ज़कात ख़ैरात बि सभु शइ में विराइण तक़सीम करण में बि न मुस्तहक उहे बि पहिरियां दीनदार। जेकॾहिं हर तरह सां माण्हूअ पहिरें नंबर ते दीन खे रखियो त दीन उहा वफ़ादार शइ आहे। जेके कल्ह जवान आलिम हुआ अॼु जीअं पोड़ा थींदा विया, ख़ुदा जो कसम तीअं उन्हनि जी इज़त ऐं अज़मत माण्हुनि जी वधीक कंदे ॾिठो थिए, माण्हू उन्हनि जी वधीक इज़त था कनि। जेके कल्ह पोड़ा हुआ उहे सफ़ा ज़ईफ़ थी पिया, माण्हुनि खे ॾिठोसीं, माण्हू हुननि जा हथ चुमंदा रहिया, माण्हू हुननि खां दुआऊं घुराईंदा रहिया, माण्हू उन्हनि जे आॾो झुकी करे उनखे वॾी इज़त आज़मत ऐं एतिराम सां उनखे मिलंदा रहिया, उन खां दुआऊं पिनंदा रहिया, उन सां मशवरा कंदा रहिया। दीनी माण्हू जहिड़े बि माहौल में हो पोइ तरक़ी कंदो वियो, तरक़ी कंदो वियो। पोइ जेकॾहिं इमाम हो त बि तरक़ीअ में, जेकॾहिं पोड़ो थी ज़ईफ़ थी पियो, इमामत खे छॾे बि वियो त बि माण्हुनि वटां हुनजी अज़मत ऐं इज़त साॻी नज़र आई, अञा वधीक। पोइ जेकॾहिं आलिम हो, मुफ़्ती हो, मुफ़स्सिर हो, मुहद्दिस हो, कारी साहिब हो, उस्ताद हो, ईअं ई जेकॾहिं सरबराह ममलिकत जो इस्लामी माण्हू हो, जीअं जीअं उमिरि हुनजी वधंदी वई तीअं तीअं हुनजी इल्म तरक़ी तक़वा हुनजी वधंदी वई, हुनजी अज़मत वधंदी वई। ऐं दीन उहा बावफ़ा शइ आहे। दीन दुनिया में त इंसान सां वफ़ा करे थो, पर सच पच मरी थो वञे, निमाज़ क़बर में बि कमु थी अचे। क़ुर पाक जूं सूरतूं हदीस पाक ख़ुदि ॾसे थी, मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह बि लिखियो आहे, रोज़ पढ़ंदा बि आहियूं। यासीन सूरत, तबार सूरत, अलिफ लाम मीम सजदा सूरत, क़बर में बि इंसान जो सहारो थियूं बणजनि। क़यामत जॾहिं ख़ुदि सॼो क़ुर इंसान जे लाइ सिफ़ारिशी थो बणिजे। त ॾिसो दुनिया में जंहिं हिननि शयुनि खे चंबड़ी दीन खे अवलियत ॾिनी आहे, तरजीह ॾिनी आहे, पहिरें नंबर ते रखियो आहे, त दीन दुनिया में बि इंसान खे चमकाए वियो, इज़त अज़मत ॾेई वियो, वफ़ादारी करे वियो, मौत खां पोइ आख़िरत ताईं उनखे कमु आयो, क़यामत जे ॾींहं ताईं कमु आयो। त सम्झ में आयो हितां जंहिं माण्हूअ दुनिया जे ज़िंदगीअ में पहिरें नंबर ते दीन खे रखियो, दुनिया खे ॿिए नंबर ते रखियो। ईअं न आहे त दुनिया खे छॾे ॾे, दुनिया खे बि हासिल करण जे लाइ पंहिंजो नंबर ॾिनई, पर ॿियो नंबर
त उन माण्हूअ खे दीन बि वफ़ादारीअ सां हथ ईंदो, इन दीन जे बरकत जे करे दुनिया पाण जे क़दमनि में किरंदसि। पर जेकॾहिं दुनियादारीअ खे पहिरियों नंबर ॾिनई त दुनिया अॻ ई बेवफ़ा शइ हुई, कंहिंसां बि वफ़ा कोन कयईं। उन दुनिया जे बेवफ़ाई नहुसत जे करे दीन बि हथ न ईंदुसि, दुनिया बि हथ न ईंदसि, ईअं जो ईअं ठलो रहिजी वेंदो। त इन समूरनि ॻाल्हियुनि जे करण जो ख़ुलासो इहो थो निकिरे त असां पंहिंजे दीन खे सम्झूं, असां पंहिंजे दीन ते अमल करण जे लाइ पंहिंजो पाण खे तयारु रखूं। दीन जी अहमियत, दीन जी अज़मत असां वटि हुजे, दीनी अहकामनि ते अमल सभिनी ॻाल्हियुनि खां पहिरियां अवलिन तरजीह असां वटि हुजे। पर अफ़सोस ईअं थिए कोन थो। इन जे लाइ ख़ूब सिखण जी ज़रूरत आहे, तरबियत तालीम जी ज़रूरत आहे। पोइ मां चवंदो आहियां पंहिंजे लफ़्ज़नि में त नंढड़नि ॿारनि खे मस्जिदुनि मदरसनि जे मकतबनि में विहारे करे पढ़ाइबो आहे। उन्हनि खे दड़को, कन मरोड़ी, हल्की फुल्की मुनासिब सज़ा बि शरीयत चवे थी। पढ़ाइणो ज़रूरु आहे, छॾणो कोन्हे। पर हिकिड़ो माण्हू न पढ़ी सघियो आहे, वॾो थी वियो, हाणे उनखे कीअं पढ़ायूं? जेकॾहिं उनखे इन नंढड़नि मासूमनि ॿारनि सां वेही करे विहारे करे पढ़ायूं था त उनखे लॼ थी थिए, नथो वेही सघे, नथो पढ़ी सघे। नंढड़नि ॿारनि में लॼ थी थिएसि, नथो अची सघे। पोइ बुज़ुर्गनि हिकिड़ो रस्तो कढियो, बुज़ुर्गनि रस्तो कढियो त बाबा दावत तबलीग हिकु अहिड़ो फरीज़ो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु तर पैगंबरनि जो हिकिड़ो फरीज़ो आहे माण्हुनि खे दीन जी दावत ऐं तबलीग ॾियणु। उन में अहिड़ा अहिड़ा वॾड़ा नंढा वॾा माना घुमंदड़ फिरंदड़ मदरसो बनायूं उनखे। त उन में सभु वॾड़ा नौजवान पका पोड़ा पुराणा नवा सभु खणी हलो, पोइ दावत जो कमु बि कंदा हलो, प्लस में इन्हनि खे सेखारींदा बि हलो। माना इहो वॾनि जो मदरसो आहे, घुमंदड़ फिरंदड़ मदरसो, उतां वञी करे सिखो। पोइ केतिरियूं ई शयूं आहिनि सच पच। अक्सर दुनिया जा माण्हू बचपन में जेके न पढ़ी सघिया, नादानीअ बेअकुलीअ जे करे, नासमझीअ जे करे, माहौल न हुजण जे करे, पीउ माउ जे दिलचस्पी न हुजण जे करे, या मुनासिब माहौल मदरसे मस्जिद उस्ताद जो तालीम ॾियण वारे जो न मिली सघियो, इन जे करे वॾड़ा थी विया, रहिजी विया। अक्सरियत दुनिया जा माण्हू जमात जे साथियुनि सां, तबलीग वारनि सां मिली जुली करे, उन्हनि सां रही करे, उतां सिखी करे पंहिंजूं ज़िंदगियूं संवारे विया। इहो घुमंदड़ फिरंदड़ मदरसो आहे, सचो आहे, इहो हक़ीक़त आई आहे। मौलाना इलियास रहमतुल्लाह अलैह जॾहिं तबलीग जो बुनियाद रखियो, बुनियाद, उन वक़्तु इहो नज़रियो हो उन्हनि जो त हर दर ते पैगाम खणी वञूं, हर घर मां माण्हू मस्जिद में अचे, माना हर माण्हू मस्जिद में अचे, उनखे हर घर जे दर ताईं वञी करे चवणो आहे त मस्जिद में अचो, नमाज़ पढ़ो। पाण चवण जे लाइ त कोई बि थी सघे थो, कोई बि थी सघे थो, मौलवी हुजे, आलिम हुजे, दाढ़ी वारो हुजे, बिना दाढ़ी वारो हुजे, कोई बि हुजे, न्यापो आहे, अल्लाह जे रसूल जो हुकुम आहे, शरीयत जो हुकुम आहे, कोई बि खणी वञी ॾेई सघे थो। त पोइ बुज़ुर्गनि हुन में तरतीब हिकिड़ी अहिड़ी रखी, मौलाना ज़कीरिया रहमतुल्लाह अलैह वारनि, मौलाना मोहम्मद इलियास रहमतुल्लाह अलैह वारनि, त हुन में सिखण सेखारण जो हिकिड़ो माहौल बि रखियऊं त बाबा जेके दावत तबलीग जो कमु कंदा, उन में नवा नंढा पुराणा वॾड़ा पोड़ा पका सभु खणो, पोइ हुन में हिकिड़ो इर्तिदाल जो नज़रियो रवैयो अहिड़ो रखो जो बग़ैर कंहिं मकतब ऐं फ़िक्र जे सभिनी माण्हुनि खे गॾु खणी करे उनखे तालीम ॾियो, उनखे दीन सेखारियो, उनखे पंहिंजो ख़ुदा सुञाणणु सेखारियो, उनखे पंहिंजा अमाल सुधारणु सेखारियो। निमाज़ रोज़ो, तिलावत, इस्तिग़फ़ार, तस्बीहात, क़ुरान पाक पढ़णु, सही माना उनखे सेखारियो। खोड़ आहे इहो जंहिं माण्हूअ ज़िंदगीअ में रुगो एतिरो सिखियो, निमाज़ में जेतिरियूं सूरतूं मट सट में यादि पढ़णियूं पवनि थियूं, ओतिरियूं यादि करे 10, 12, 15, 20 खोड़ आहिनि एतिरियूं। निमाज़ पाबंदीअ सां पढ़ंदो अचे, मटाए सूरतूं सुनतुनि नफ़िलनि फ़र्ज़नि में पढ़ंदो अचे। वरी सुबुह शाम 3 तस्बीहूं इस्तिग़फ़ार जी ऐं दुरूद शरीफ़ जी, 3 कलमे जी, फजर खां पोइ मग़रिब खां पोइ पढ़ंदो अचे। 5 वक़्त पाबंदीअ सां निमाज़ पढ़ंदो अचे। जेकॾहिं मालदार आहे, साहिब निसाब आहे, ज़कात अदा कंदो अचे। उलमा सां वाबिस्ता रहे, पंहिंजी ज़िंदगी आलिमनि जे मुशावरत सां जेको क़दम खणे, कारोबार करे, ॾेती लेती करे, शादी करे, हज ते वञे, जहिड़ो बि कमु करे, उलमा जे मुशावरत सां उनखां दीन जो सही फरीज़ो उहो सिखी करे उन कम में हथ विझंदो वञे। खोड़ आहे इहा दीनदारी आहे, इहा दीनी ज़िंदगी आहे। ज़रूरी न आहे त वॾो पटको हुजे, ज़रूरी न आहे त वॾी दाढ़ी रखे, ज़रूरी न आहे त मुसले ऐं मेंबर जो साहिब थिए पवे त पोइ चऊं त असां इहो दीनदार आहे। न, खोड़ आहे एतिरो 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़े, कोड़ न ॻाल्हाए।
वापार कहिड़े बि फील्ड में वञी करे कूड़ न ॻाल्हाए, सचो थी करे रहे, हलाल खाए, हराम खां बचे, चोरी शराब ज़िना बुरान खां बचे, क़ुरान पाक खे सही माना में तिलावत सां पढ़े, तजवीद सां पढ़े, मालदार थी पवे ज़कात ॾे, अञा मालदार हुजे हज बि करे, खोड़ नी अहकाम शरीयत जा पाबंदीअ सां कंदो अचे, इहा दीनी ज़िंदगी आहे। अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे नसीब फरमाए।